ताज हयाती। साजिद उहे माण्हू तोखे के साल हिते नज़र न ईंदा। शमीर मां हुननि खे पाताल मां ॻोल्हे लांदुसि। आख़िर हू धाड़ेल आहिनि ऐं धाड़ेल बेले में ई हूंदा, कीअं न मिलंदा? न साजिद, हाणे बेला किथे रहिया आहिनि? सभु धाड़ेल वॾेरनि जी पनाहनि में था रहनि। हाणे त बेले में रुगो बकरार था रहनि। शमीर त पोइ आख़िर कीअं ख़बर पवंदी त मूंखे कंहिं अॻुवां कयो उहे किथे मिलंदा? साजिद, उन्हनि जो मिलण त फ़िलहाल मुश्किल आहे, छो त ताज़ी वारदात थी वई आहे। हुनजे करे हू रूपोश थी वेंदा। शमीर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। मां हुननि खां पलांद ज़रूर कंदुसि। हुननि ॿिन्हिनि जा चेहरा मुंहिंजे दिलि ते नक्श बणियल आहिनि। मां हुनखे कॾहिं बि माफ़ नथो करे सघां। सालनि खां पोइ जेकॾहिं मुंहिंजी अखि ते चढ़िया त मां हुननि खे बख़्श कोन कंदुसि। ठीकु आहे, पर हाणे देरि पई थी, हल त हलूं। मामा बगुल परेशान थींदो। मां गुनहगार आहियां। जेकॾहिं मां शमू खे न घुराया हा, शमू कोन मरे हा। हाणे मां बची कोन सघंदसि। हाणे बहादुर मूंखे मारे छॾींदो। अहिड़ी क़िस्मत अहिड़नि वहशियुनि जानवरनि में बाथी आहियां। या अल्लाह मुंहिंजी हिफ़ाज़त कर। बाबलो साईं चवनि था त शमू मरी वियो। छा? शमू मरी वियो? हाँ, छा चई? शमू मरी वियो या मारियो वियो? बाबलो साईं चवनि था त एक्सीडेंट थी वियो। हाशिम, शमू मारियो वियो आहे ऐं शमू जो कातिल ॿियो केरु न आहे। शमू जो कातिल बहादुर आहे। हुनखे क़तल कयो आहे। इहो एक्सीडेंट जो ड्रामो इन चालाक दरिया ख़ान रचायो आहे। बाबलो साईं मरी वियो आहे या मारियो वियो आहे, बहरहाल शमू हाणे हिन दुनिया में मौजूद न आहे। बाबल साईं जेसिताईं शमू असां वटो असांजी ज़िम्मेवारी। जॾहिं हितां हलियो वियो त हाणे असां छा था करे सघूं? हाशिम, माण्हूअ जे मरण जो दुख त थिए थो न। बाबल साईं शेरू बाज़ार थी वियो आहे ऐं सॼो बेलो ॿारे छॾियो अथई। हिकिड़ो कमु कर, फोन कढ, नंबर मिलाए सूबेदार जो, उनखां पुछा त कयां कीअं बथल माण्हू आज़ाद थो करे। बाबल साईं घंटी वञेसि थी। ओके रुकिया, मां सरदार शाह ज़मान पियो ॻाल्हायां। तो शेरूअ खे आज़ाद करे सुठो नाहे कयो। हिकु हफ़्ते जे अंदर इन्हीअ शेरूअ खे लाकअप में बंदि कर, न त
सुखे मां ॾुखियो करे छॾींदो साईं। मां तोखे पंहिंजे पुट शाहज़ेब जो खून ॾोड़ण न ॾींदो साईं, न ॾींदो साईं शाहज़ेब जो खून ॾोड़ण। सुखिया लॻे थो त तोखे पंहिंजी नौकरी प्यारी न आहे। इहो गप जो गुड्डो आयो टांडो खण वरी बोरची थियण जी कोशिश पियो करे। बहादुर खान जी मिल्कियत आहे का अक जी माखी जो उन ते कब्ज़ो पियो करे। बहादुर पुट, ही मामो तुंहिंजो तूफान आ तूफान। तूफान तो वॾनि पत्थरनि खे बि उॾारे छॾींदो आहे। पोइ इहो शमू छा आहे? शमू त कख आहे। हाणे शमशाद बेगम जो वारो आहे। हाणे ॾिस त हिनखे कीअं थो उॾारियां, कीअं थो उॾारियां हिनखे। बहादुर खान तू खुद को ही न कर। तुंहिंजा इहे सभु दुश्मन असां ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं ऐं हुनखे ख़बर ई न पवंदी त माणारो केरु आहे। हाणे ॾिसां थो त कीअं थी इन शमशाद खे ऐं पुलिस खे ख़बर पई त इन शमूअ खे कंहिं मारियो। थाणे ते फरियाद दाख़िल कराए आयो। जेकॾहिं मूंखे कुझु थिए त मुंहिंजो केस बहादुर खान ते लॻाइजो। बहादुर आहे ॼण अक जी काठी जो पुलिस ईंदी ऐं बहादुर खे ॿधंदी। हाणे मुंहिंजो वारो आहे। इन बंकुल खान खां पहिरियों परांद मां वठंदुसि ऐं पोइ राजुल खे खणंदुसि। ॾिसां त सरदार शाह ज़मान ऐं दिलावर कीअं था राजुल खे बचाइनि। तूं राजुल खे खणजां ऐं मां ससुई खे खणंदुसि। राजुल तुंहिंजी ज़ाल आहे ऐं ससुई त मुंहिंजो प्यार आहे। जेकर असां सभई गॾु हुजूं न त पोइ सभिनी जा ॿेड़ा पार आहिनि। बेशक मामा साईं, बेशक। हाणे असांजी ताक़त शाह ज़मान खे बि झुकाए सघे थी। सभु मरंदा, हाणे ज़िंदा केरु कोन बचंदो। असांजा दुश्मन सभ जा सभ मरंदा। ईंदासीं सभिनी खे बाबा वारो लामारो ई हिकिड़ो ख़त्म। पोइ पछाड़ी में पिणे खे बि ॾींदासीं लामारो हिकिड़ो त ख़त्म। ना मामा न। बाबा साईं जो नालो न वठ। बाबा साईं काबो खे पियो आहे, उन नालो न वठ न त थधो थी। बहादुर खान थधो थी। पिणे खे मालिक साईं वॾी जमार जे मुंहुं त मिड़ई मज़ाक पे कई। चऊं ठीकु आहे, पोइ यारो यारी। है असरा जहिड़ी कचे तहिड़ी पकी मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था। वॾेरी शमूअ जो ॿुध प्याओ ॻरी पियो। छा त छोकिरे जी जवानी, ललहंग जवान, हीअं शींहं खे वठे त लेटाए रखे। अहिड़ी क़िस्मत। अड़े बुझाता मूंखे अकेलो करे वेंदा, दड़को करे वेंदा। बस कर जीजल, बस कर सबूर कर। जेको थियणो हो थी वियो। जेके वियासीं मोटंदा ई कोन जीजल। सब्र कर राज धयाणीआ, रखो अलाह।
माठ करड़ी अमड़ी रोण मां कुछ कोन वरंदो जेके व्याह से मोटिया ई कोन बस हारे दुआ करेस तरफ कबीरी सगीरी गुनाह माफ करेस चल जन्नत में जगह हुजेस किए कया सबर बसरा किए कया सबर ऐ मुझो मिठड़ो भास मुझो खिलंदो कुलंदो वियो आहे छो मुझो लाश अची पहुतो आहे जी का खबर पई त कंहिंजे गाॾीअ सां टकर थियुसि का खबर नाहे बसरा दरिया खान मुझे भाउ खे रोड ते पियल वञी ॾिठो आहे बसरा मुझे भाउ मरण महिल बि मुंहिंजो नालो पे वरितो दरिया खान में ॿुधायो चई पियो मूंखे पंहिंजी अंधी वठी हल मूंखे अंधी वठी हल हला ट्रक लॻसि को ट्रैक्टर लॻुसि या का ॿी गाॾी खबर ई नाहे अलाए छा थियो मूंखे कहिड़ी ख़बर दरिया खान चई पियो कार धकयो अथसि अलाए कहिड़ी निबागी ॾाड़ कार त इहा थी न ॻाल्हि मूंखे त जीजी अॻई फ़क़ीरनि ॿुधायो हो त छमू मोह नाहे मारियो वियो आहे शमू खे क़त्ल कयो वियो आहे हा वॾेरी हा मुंहिंजा फ़क़ीर था चवनि शमू खे केरु छो मारींदो मुंहिंजो शमू बाद सभिनी सां प्यार कंदो शमूअ खे घरों लॻी अथई वॾेरी शमू मोह न अथई शमूअ खे मारियो वियो आहे मारियो हली तूं जांच करे ॾिस हाणे इते तूं कोट भञ लाश बि फिरी सिरी वरी दरिया खां अचे खणे सिधी सही ॻाल्हि पट पधर पई आहे त कारी ठोकी अथसि दरिया कान वरी हाणे ॾिस न लाश बि फिरी गिरी वरी अचे थो दरिया खां खणे छो के लॻे थो पियो ॾिसण इहा कार दरिया खान हथ सां ठोकी अचे बेगा हाणे शामीर ॾा वेंदो आहीं या न सरदार साईं शामीर सही माण्हू न आहे बेगा हिन शामीर ॾा वेंदो कर हुननि जूं कचहरियूं ॿुधंदो कर साख त मूंखे शामीर ॾेई वियो आहे पर अलाए छो मुंहिंजी दिलि ॿुॾ तरह जो शिकार आहे सरदार साईं शाहज़ेब खे शामीर नाहे मारियो शाहज़ेब जे कातिल जी मूंखे ख़बर अथई छा चई तोखे शाहज़ेब जे कातिल जी ख़बर आहे हाँ सरदार साईं मूंखे ख़बर आहे पर मां कंहिंखे ॿुधाईंदुसि कोन हाणे घणी यकीन हण जेका तोखे ख़बर आहे उहा ॻाल्हि कर सरदार साईं शामीर जॾहिं बि शाहज़ेब सां विड़ियो आहे न खुलियम खुला विड़ियो आहे ऐलान करे विड़ियो आहे ॻाल्हि लिक कोन कई आई हा बेगा अॻिते ॻाल्हि कर बाबा साईं अॻिते ॻाल्हि सोचण जी आहे शाहज़ेब खे मारण लाइ शामीर खान बूथ ते बूथाड़ो छो चाढ़ियो शामीर खान हुयो ई कोन ॻाल्हि सोचण जी आहे सरदार साईं पर उहो आख़िर हुयो केरु दिलावर छा चई दिलावर हाँ सरदार साईं दिलावर जॾहिं बि शाहज़ेब सां विड़ियो आहे लिकी विड़ियो आहे मां केतिरा ई दफ़ा ॾिठो आहे वण जी ओट में इहा ॻाल्हि मूं बसरा खे ॿुधाई बसरा मूंखे दड़का ॾेई चुप कराए छॾियो सरदार साईं बेगा छा तूं सच थो ॻाल्हाईं हल मस्जिद में सरदार साईं ॾे साख बेगा जेकॾहिं इहा ॻाल्हि कूड़ी निकिती न त पोइ इहे जेके टंगू अथई न इहे कटे छॾींदोसांइ टेंटो बढ़ाए छॾींदोसांइ टेंटो बसरा सची आहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदियूं त मुसीबतूं ईंदियूं
ही तो छा कयो बहादुर खान? हेठि शमूअ खे मारे विधो? इहो त सुठो थियो जो शमूअ खे मूं वञी खयों। जेकॾहिं को ॿियो शमूअ खे खणी वञे हा त बहादुर खान जो गुनाह लिखी भी कोन सके हा। साहु सदको कया वरेस, काफी टाइम गुजरी वियो आहे। तव्हां मानी लाइ खाधी, हलो हवेली में हली मानी खाओ गुलाबी जोड़े। वडेरीअ मानी खाधी आ? न रेस, वडेरीअ त रोई रोई गोॾे जेॾी कप करे छॾी आहे। तव्हां हलो पंहिंजे हथनि थाली हुनखे मानी खारायो। ठीकु आहे, हल त मां अचां थो। दरिया खान, मूंखे बि बुख लगी आहे, मूंखे मानी खारा। तोखे ज़हर न खाराया? अरे तो चए न हरकतुनि जे करे, तो चए न हरकतुनि जे करे ही सॼो मुंहिंजो दौर वैरान थी वियो, बर्बाद थी वियो। दरिया खान, अॼु शमू मो आहे, सुभाणे शमशाद मरंदी, परी तूं मरंदे, सभु मरंदा, रहंदो नालो अल्लाह जो। हीरणा, हीरणा ही अब्बा है, तो बारिया, तो आई अब्बा है, यह अब्बा है मां, तुझे रक्त सां विसाईंदुसि। ईंदो सां ला मारो हिकिड़ो, खत्म। दरिया खान, यह अब्बा है न, जंग आहे, हक़ ऐं सच जी जंग आहे। फिलहाल त शमूअ जो चालीहो थियण ॾे, ओए मां तोखे ॾिसंदुसि। फिलहाल त तूं हितां डर। हल दोस्तो अञा बीठो आहे, निकिरो, हल। बाबा पले खां माफ़ी वठ ऐं उनखे परचाए, मां ससी खां सवाइ नथो रही सघां। विसारे छॾ ससुईअ खे। तूं को अंधो मंडो न आहीं जो तोखे संग कोन मिलंदो। छॾ ससुईअ खे, वञी पलियो हुनजो आचार विझ। बाबा इहो नामुमकिन आहे। ससी मुंहिंजी मंग आहे ऐं मां पंहिंजी मंग कॾहिं बि न छॾींदुसि। शादी कंदुसि त ससी सां ई कंदुसि, न त सॼी उमिरि कुंवारो रहंदुसि। ससुईअ खे कहिड़ा सुरखाब जा पर लॻल आहिनि जो ससुईअ लाइ साह थो वञे। इन्हनि छोरनि जे नसीब में सावरनि जो घर लिखियल ई न आहे। तूं छो जी पंहिंजे सिर जे पुठियां पियो आहीं? ससी रुगो मुंहिंजी मंग न आहे, ससी मुंहिंजो प्यार आहे ऐं मां पंहिंजो प्यार कॾहिं बि न छॾींदुसि। जिद न कर छोरा, सुठो इन में अथई, इन जिद तां लही वञ। मां तोखे मूमल पढ़ाईंदुसि। मूमल खे हण गोली, मूंखे कान थी का हसीन राणी खपे, मूंखे त रुगो ससी दी घुर्जे। मां तुंहिंजी ससुअ सां कॾहिं बि शादी कोन कराईंदुसि। मालिक संग नथा ॾियनि त पोइ मां छा कयां? यादि रख, जेसीं ताईं मां जीअरो आहियां न, त तुंहिंजी शादी ससुअ सां कान थींदी। त पोइ ठीकु आहे बाबा, मां तुंहिंजे मरण जो इंतज़ारु कंदुसि, पर पोइ बि ससी सां ई शादी कंदुसि। ॾाढो दुख थियो शमू जी मौत जो ॿुधो। बहादुर, तूं थो चवी? हैरत आहे। बाबा साईं, दुख इन ॻाल्हि जो अथमि जो इन शमू मरण में तकड़ कई। मज़ो त तॾहिं अचे हा जॾहिं हुनखे मां पंहिंजे हथनि सां मारियो। बहादुर खान, मां तुंहिंजो पीउ आहियां। तूं दुनिया जी अखियुनि में धूड़ विझी सघी थो, पर पंहिंजे पीउ सां धूड़ न ॻाल्हाए। छा मतिलब आहे बाबा साईं? बहादुर गाॾीअ जो आनित ठीक कराए छॾ, जिते
टेंट टपियल अथसि उते रत जो निशान बि लॻो पियो आहे उहो वञी साफ़ करे अचो ख़बर अथई हिते हो सूबेदार सुखियो बि फिरे पियो लामारो ई हिकिड़ो ख़तम हैरत आहे बाबा खे कीअं ख़बर पई ॼण त बाबा साईं मूंसां गॾु हो ही छा पिया चओ बाबा साईं मुंहिंजी गाॾी ते त को बि टेंट वग़ैरह अॼु भला मामे जी बांह जे ठान किरी हेॾा कीअं आयो आई मूंखे इन शमूअ जो लाचार कोन मूं सम्झो त तव्हां अकेला हूंदव इन करे हलियो आयुसि शायदि तव्हांखे मुंहिंजो हिते अचणु सुठो कोन ठीकु आहे मां वञा आगरा आगरा सिमा ये न शेरू फरार थियो आहे वरी नज़र ई न आयो ऐं इहा बि ख़बर पई आहे त बंगुल लाइ बि कोन थो वञे साईं दादा शेरू जिन भूत नाहे जो गुम थी वेंदो शेरू ॿेले में ई हूंदो असां खेसि ॻोल्हींदासीं छो त असांखे शक आहे त शेरू शाहज़ेब जे क़त्ल में मुलविस आहे हाशिम सरदार जी दुश्मनी दरिया खान सां बि आहे कोई ओॾां जांच छो नथा कयो साईं दादा वारे वारे सां सभिनी दुश्मननि जी छंड छाण कंदासीं बंगुल बेगुनाह निकितो हाणे शेरूअ जो वारो आहे जेकॾहिं शेरू बि बेगुनाह निकितो न त पोइ दरिया खान ऐं बहादुर जो वारो आहे ठीकु आहे हाशिम अच त हलो ठीकु आहे हल